दोस्तों ही ॾिसो था केॾा ख़ूबसूरत मिट्टीअ जा क़िस्मे क़िस्मे थांव आहिनि, गिलास, भांडारा, ही दिला, होॾा 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 परे ही ॾिसो ॾिया ठहियल, केॾो ख़ूबसूरत सुहिणा था लॻनि। ये मिट्टी जा थांव पर हींअर ठिकरिया थी विया आहिनि। ऐं असां सां गॾु उस्ताद गुलमनी गुल आहे। हीअ थोबी ॾिसो था न, अक्सर चवंदा आहिनि त दुश्मन जी हा ये थोबी आहे न सर, हिनखे थोबी चई सघूं था न। अच्छा ये तार हिन में छो वेड़ींदा आहिनि? दांगी दांगी हा दांगी, दुश्मन जी दांगी भॻी तॾहिं भलो चवंदा आहिनि न। इहा माना हिन में तार छो वेड़ी अथव? हीअ भॼे न, भॼी न पवे, तिड़की भॼी न पवे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हिन ते मानी मिठी पचंदी आहे चवंदा आहिनि ॾाढा। सही सही। उस्ताद गुलमुनीर बि असां गॾु मौजूदु आहे। उस्ताद तव्हां अॼु हे बहितरीनु ख़ूबसूरत थांव ॾिसो पिया, छा पिया महसूसु कयो? असांजे कलाकारनि जी केॾी कला आहे कुंभरनि जी। माशाअल्लाह, इहा असां बचपन खां ॾिसंदा पिया अचूं। शुरू में त इहे सभु कुझु हुयो न। इहे हाणे थिया हाणे कूलर वग़ैरह, एसी जो सामान, ॿियो वग़ैरह शीशो हाणे घणो इस्तेमालु कजे। शुरू खां असांजे अबनि ॾाॾनि जे दौर खां त ई इस्तेमालु थी। ऐं हिन जे वञण खां पोइ त बीमारियूं फैलियूं आहिनि। असांखे थियणु खपे त असां वरी ॿीहर सां हिननि खे वापसी में इस्तेमालु करणु सिखूं, पंहिंजी ईंदड़ नसुल खे ॿुधायूं त हिन में जेको आहे वॾी हिकिड़ी शफ़ा आहे। बिल्कुलु बिल्कुलु। थांवनि में खाइणु पीअणु हिकिड़ी वॾी शफ़ा आहे, सुनत बि आहे। अंदरि बि ॾाढा ख़ूबसूरत थांव पिया आहिनि। मां दोस्तनि खे ॾेखारिया। ही ॾिसो था दोस्तो त ॿारनि जे वेहण जे लाइ वेह कहिड़े आहिनि, जेके नंढड़ा ॿार वेहण जॾहिं शुरू कंदा आहिनि त उन्हनि खे हुते विहारियो वेंदो आहे। ही पाटड़ा, पाटड़नि में कंहिं ज़माने में खाधे पीते जूं शयूं सभु पाटड़नि में ॾींदियूं वेंदियूं हुयूं। हीअ वॾी पाट ऐं ही कूड़ा ॾिसो दोस्तो। ऐं ही अंदरि सॼो दुकानु कचाकच भरियो पियो आहे हिननि थांवनि सां। ही हिननि खे पेरनि जी जेका मर ॼमी वेंदी आहे उन्हनि खे उघण जे लाइ। ऐं ही हुको जेको आहे सो हुन में इस्तेमालु कयो वेंदो आहे। ही गिलास ॾिसी सघो था त केॾा ख़ूबसूरत ठहियल आहिनि गिलास ठिकर जा। ऐं ही काफ़ी ॿियूं शयूं ही पखियुनि जे लाइ ठाहिया विया आहिनि। त ही पखियुनि खे जेको आहे सो दाणो वग़ैरह ॾिनो वेंदो आहे त पखी अंदरि वञी हिन में खाईंदा आहिनि। ही नंढा नंढा प्याला, ही सॼो दुकानु थांवनि सां भरियो पियो आहे। दोस्तो ही मुंहिंजी रोज़ दिलि चवे पई हिते मां आयल आहियां शूट ते राणीपुर में। सो स्टेशन जे भरिसां ही कमाल जो दुकानु आहे। मुंहिंजी दिलि चवे पई त हिकिड़ी वीडियो ठाहियां ऐं दोस्तनि ताईं शेयर कयां। सो दोस्तो तव्हांखे ही ॾेखारियो कुंभर जो दुकानु। तमामु बहितरीनु थांव ठहियल हुया। मुमताज़ ख़ासियत साथ सलामत सिंध सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद।